अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दौलाब जे तव्हांखे मुकमिल कहानी ॾींदासीं। उन खां पहिरियों असांजी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। त ही जेको दौलाब ड्रामो अची रहियो आहे, इहो ज़हर ज़िंदगी सीज़न 2 अथव। ज़हर ज़िंदगी सीज़न 2 इन ड्रामे खे सम्झिजो। दोस्तों, तव्हां ॾिसी चुका आहियो त इन में ज़हर ज़िंदगी जा अदाकार ज़हर ज़िंदगी जे जॻह ते ही रिकॉर्ड थिए पई। ऐं ही जेको दोस्तों ज़हर ज़िंदगी ड्रामो हली वियो, ही बि उन खां बहितर कहाणी अथव, मतिलबु उन खां वधीक कहाणी अथव। दोस्तों, इन में साईं निशार शाह यानी रेस गफ़ार खान ऐं आज़म मेंगल यानी रबन ऐं उम्मीद अली कलवड़ यानी ओठो इन ड्रामे में अथव सभई। तव्हां ज़हर ज़िंदगी में ॾिठो कमदार जी धीउ, उहो दोस्तों इन ड्रामे में अथव मुर्क जान। तो सभई अदाकार इन में ज़हर ज़िंदगी जा अथव। कुझु तकरार ड्रामे जा मड़िया आहिनि, बाक़ी हू सभु ज़हर ज़िंदगी जा अथव। तव्हां इहो सम्झी छॾिजो त ज़हर ज़िंदगी सीज़न 2 अची चुको आहे। दोस्तों, इन जी हाणे जल्द खां जल्द एपिसोडूं अचण वारियूं आहिनि। तव्हां घबराइजो न, इनशाला ही हाणे जल्द खां जल्द तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो। तो ही ज़हर ज़िंदगी तकरार ड्रामे जेके हली विया, उहे बि हिन खां ही ड्रामो बहितर अथव। इन जी कहाणी वधीक अथव। इनशाला ही तव्हांखे मज़ो ॾींदो। दोस्तों, असांखे ॾींदा हाणे इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।